हैदराबाद में वाक़िया अॻु कंदासीं। हैदराबाद में FIA जी कार्रवाई। नौकरी ॾियण बहाने लखे रुपयनि जो फ्रॉड कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार वापडा ऑफिसर सदाए माण्हुनि खे नौकरियुनि जा ज़ाली ऑर्डर ॾींदो हो। जवाबदार आरिफ उर्फ अब्दुल लतीफ़ खे मुतासिर माण्हुनि जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA टीम जो चवणु आहे। ख़बर अव्हांखे हैदराबाद खां ॾेई रहिया आहियूं। हैदराबाद में FIA जी कार्रवाई। नौकरियूं ॾियण बहाने लखे रुपये जो फ्रॉड कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार वापडा ऑफिसर सदाए माण्हुनि खे नौकरियुनि जा जाली ऑर्डर ॾींदो हुयो। FIA जो चवणु आहे जवाबदार आरिफ उर्फ अब्दुल लतीफ़ खे मुतासिर माण्हुनि जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA जो चवणु आहे। ख़बर अव्हांखे हैदराबाद खां ॾेई रहिया आहियूं। FIA जी कार्रवाई थी आहे। नाज़रीन, नौकरियूं ॾियण बहाने लखे रुपयनि जो फ्रॉड कंदड़ जवाबदार खे FIA पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार वापडा ऑफिसर सदाए माण्हुनि खे नौकरियुनि जा जाली ऑर्डर ॾींदो हुयो। FIA जो चवणु आहे त जवाबदार आरिफ उर्फ अब्दुल लतीफ़ खे मुतासिर माण्हुनि जी शिकायत ते गिरफ़्तार कयो आहे। ख़बर अवां हैदराबाद में शेयर कयूं पिया। FIA जी कार्रवाई। नौकरियूं ॾियण बहाने लखे रुपयनि जो फ्रॉड कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार वापडा ऑफिसर सदाए माण्हुनि खे नौकरियुनि जा ज़ाली ऑर्डर ॾींदो हो। FIA टीम जो चवणु आहे त जवाबदार आरिफ उर्फ अब्दुल लतीफ़ खे मुतासिर माण्हुनि जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में तफ़सीलात कंदासीं शबीर अब्रो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में FIA साइबर क्राइम की टीम कार्रवाई करे जाली नौकरियूं ॾियण जे बहाने माण्हुनि खां लखे रुपयनि जो फ्रॉड कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA मूजिब गिरफ़्तार जवाबदार वापडा सां पंहिंजो तालुक़ ज़ाहिर करे माण्हुनि खे नौकरियुनि जा जाली ऑर्डर ॾींदो हो। FIA जे अमलदारनि जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार आरिफ उर्फ अब्दुल लतीफ़ खे मुतासिर माण्हुनि जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जवाबदार ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी शबीर आगाह करण लाइ।